इन मुबारक लफ्ज़न के अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु इरशाद फरमाए रहे हुआ मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो रसूल आहे। वल्लज़ीन मअहू, ऐं उहे माण्हू जेकी इन महबूब सां गॾु आहिनि। अशिद्दाउ अलल कुफ़ार, उहे काफ़िरनि जे मथां सख़्त आहिनि। रुहमाउ बैनहुम, ऐं हिक ॿिए में वॾो रहम ऐं वॾी बाझ करण वारा आहिनि। तराहुम रुकअन सुजदा, जे तूं उन्हनि खे ॾिसंदे त घणे रुकू ऐं घणनि सजदन करण वारो उन्हनि खे ॾिसंदे। यबतगून फदलम मिन अल्लाह व रिदवाना, उहे अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रज़ा खे तलब कंदा आहिनि। कुरान पाक जे बंद कर कुरान पाक जे इन लफ्ज़न जे अंदर मदीने वारे साईं जो शान ऐं महबूब जे असहाबन जो मान रब कुरान में बयान कयो। वरी बि चओ न सुभान अल्लाह। सुभान अल्लाह त मुफ्त जी आहे न, पैसा त कोन था ख़र्च थियनि। हाँ, आयत पाक जी शुरुआत आहे लफ्ज़ मुहम्मद, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो मुझे लजपाल मिठे मदीने वारे साईं जो ज़ाती नालो आहे मुहम्मद। हूअं त हबीबन करीमन जा 4000 नाला आहिनि। घणा नाला आहिनि? 4000 नाला आहिनि। उन्हनि मां 99 नाला मशहूर आहिनि। जेकी पहिरियों जेको ताज कंपनी कुरान शरीफ छापींदी हुई, हिकिड़े पासे अल्लाह जा 99 नाला, ॿिए पासे मदीने वारे साईं जा 99 नाला हूंदा। इन्हनि सभिनी नालनि मंझां महबूब जो ज़ाती नालो आहे मुहम्मद, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीबन करीमन फरमाए त वॾे खां वॾो बख़ील उहो आहे जंहिंजे अॻियां मुंहिंजो नालो वरितो वञे ऐं मूं ते सलात न पढ़े। मोमिन बाने जो कमु आहे जॾहिं बि मदीने वारे मीर जो नालो ॿुधे त चवे, तव्हां बि चओ, हिकु भेरो वरी चओ। ईअं चवंदो तव्हांजा 10 गुनाह मिटजी वेंदा, 10 तव्हांजे दफ़्तर में नेकियूं लिखिबियूं, 10 तव्हांजा दर्जा बुलंद थींदा, ऐं 10 भेरा अल्लाह तव्हांजे मथां रहमत मोकिलींदो। रुगो ईअं चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। घणी देर लॻंदी, घणी मेहनत थींदी। महबूब जो जेॾी महिल बि नालो ॿुधो छा चवंदो? असुल इहा ॻाल्हि विसारण जी आहे ई न, बसि दिलि ते लिखी छॾियो, पंहिंजे हीअं ते लिखी छॾियो। महबूब जो पाक नालो ॿुधबो छा चइबो? भली घर हुजो, कचहरी में हुजो, वॾेरे जी ओताक में हुजो, बसि जिते महबूब जो नालो ॿुधबो चइबो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको ईअं कंदो न, क़यामत जे ॾियारे में मदीने वारे साईं खे सभिनी खां वधीक वेझड़ो वेझड़ो हूंदो। महबूब जी वेझड़ाई केर केर चाहिनि था? वाह वाह, खुदा खुश कंदो। तो महबूब जो पाक नालो ज़ाती नालो आहे मुहम्मद। ऐं ॿिया सिफ़ाती नाला उहे त घणा ई आहिनि। जीअं हर नालो कंहिं न कंहिं सिफ़त जो ज़िक्र कंदो आहे। कंहिं माण्हू जा घणा नाला उन जे घणियुनि खूबियुनि जो दलील हूंदा आहिनि।
घणा नाला उन जे घणे खूबियुनि जो दलील हूंदा आहिनि। समझो था त महबूबन करीमन जा घणा नाला महबूब जे घणियुनि खूबियुनि जो दलील। मसलन महबूबन करीमन जो नालो आहे बशीर। बशीर जी माना है खुशखबरी ॾींदड़। महबूब जो नालो आहे नज़ीर, यानी अल्लाह जे खौफ खां ड्रेजारींदड़। महबूब जो नालो आहे आकिब, यानी सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो। महबूब जो पाक नालो आहे साहिबुल आलम, माना क़यामत जे ॾिहाड़े झंडो महबूब जे हथ में हूंदो, झंडे वारो, झंडे जो धणी। साहिबुल बुराक, यानी बुराक वारो। साहिबुल अलामा, यानी निशानियुनि वारो। शफीउल उमम, यानी उम्मतुनि जी शफाअत करण वारो। खतीबुल उमम, यानी सभिनी उम्मतुनि खे खिताब करण वारो। राफिउर रुतब, यानी उम्मत जे दर्जन के वधाइण वारो। सफूहुन अन ज़ल्लात, हर ऐब खां हर नुक्स खां पाक रहण वारो। ये सब नाला है, ये मुझे महबूब जा नाला है। पर ये सब नाला शान वारा, पर जाती नालो मुझे दिलबर नबी जो आ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। यो एड़ो नालो आ जो केर चुमे न चुमे चप पाणे चुमंदा। बभेरा मुहम्मद चप हिक बे के चुमन था। ऐं जेको माण्हू इहो नालो मुबारक ॿुधी बांग जे अंदर बांगो चवंदो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, जेॾीमहिल इहो बांगे जे बांग में महबूब जो नालो वठे पहिरियों भेरो चवे त पोइ हीअं करे जो आंगूठनि खे हीअं चुमी कुर्रत ऐनी बिक या रसूल अल्लाह, ईअं चवे। वरी ॿियो भेरो महबूब जो नालो ॿुधे त वरी हीअं आंगूठनि खे चुमी ऐं चवे अल्लाहुम्मा मत्तिनी बिस्समा वल बसर। जेको ईअं करे साईं फरमाइनि था इन जूं अखियूं कॾहिं बि ख़राब न थींदियूं। हबीबन करीमन फरमाए त जेको मुंहिंजो नालो ॿुधी ऐं चुमे थो त क़यामत जे ॾिहाड़े मां क़ाइद ऐं अॻुवान हूंदुसि, उनखे पाण सां गॾाई जन्नत ॾे वठी वेंदुसि। मुस्तहबा चुमंदो त इहो सवाब आहे, भला न चुमंदो त गुनाह को बि कोन्हे। चुमंदो त अजुर ऐं सवाब आहे, न चुमंदो त गुनाह को बि कोन्हे। समझो था, इहो मुबारक नालो अहिड़ी त बरकत वारो आहे जो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जंहिं माण्हूअ खे पुट ॼमे ऐं मुंहिंजे नाले मां बरकत हासिल करण जे लाइ उन बच्चे जो नालो रखे मुहम्मद, त क़यामत जे ॾिहाड़े में इहो छोकिरो, इन जो अबो, इन जी अमड़, इन्हनि टिनी खे रब बख़्शे जन्नत में मोकिलींदो इन नाले जी बरकत सां। ॻाल्हायो, महबूब जे नाले जी बरकत सां इहे टई माण्हू छुटी वेंदा। ऐं हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त अल्लाह जा हिकिड़ा अहिड़ा मलाइक आहिनि जंहिंजी ड्यूटी रब लॻाए छॾी आहे। उहे ॻोठनि में, शहरनि में, गलियुनि में, घिटियुनि में घुमंदा आहिनि, जिते बि मुहम्मद नाले वारो ॾिसंदा आहिनि, जंहिं घर में बि मुहम्मद नाले वारो ॾिसंदा आहिनि, सुबुह जो बि शाम जो 2 भेरा इन घर ते रब जी रहमत अचे वसाईंदा आहिनि। अब ॻाल्हि सम्झो, जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे उन घर ते बि अल्लाह जी रहमत ऐं बरकत वसंदी।
पुत्राणो औलाद न थींदो हुजे वो बास बासे दिल में तमन्ना करे पंहिंजी ख्वाहिश दिल में रखे त मूंखे पुट जाओ त नालो मोहम्मद रखंदुसि भली उन जी ज़ाल संड हुजे पर औलाद ॾियण जे क़ाबिल ई न हुजे पर इन हक़ीक़त सां रब उन्हनि खे बि साले औलाद ॾींदो समझो था जेकॾहिं फैसले में ॻाल्हि ठहे नथी मसलो टुटे नथो वॾेरा चङा मुड़स ॻाल्हियूं वेठा था कनि फैसलो टुटे नथो पोइ छा कयो जो उन फैसले जे विच में अहिड़ो माण्हू विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे इन नाले जे बरकत सां इंशाअल्लाह फैसलो आराम सां इत्मीनान सां हल थी वेंदो मानी थोरी हुजे खाइण वारा घणा हुजनि ॾिसो था मानी पूरी न पवंदी त पोइ जिथे पल ते विरहाइबो आहे न नंगर उते अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे पोइ वेही मानी विरहाए खल्क खाईंदी वेंदी नंगर न खुटंदो सुभान अल्लाह असां पारने गुनहगारने आज़माए ॾिठो आ तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आ तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आ असां पारने गुनहगारने आज़माए ॾिठो आ तुंहिंजो नाम ओखी महल करे काल अची करम करी थो लजादार कुर्बदार तुझे कुर्ब कुठो आ तुंहिंजो नाम मिठा ॾाढो मिठो आ तुंहिंजो नाम सीरत शामी जे अंदर सुबुलुल हुदा वर रशाद जे अंदर इमाम साली रिवायत थो आणे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त जॾहिं मां जन्नत में रहंदो हुयुसि जन्नत जे माड़ियुनि वटां गुज़रंदो हुयुसि त जन्नत जे माड़ियुनि जे कुंगुरनि ते ॾिसंदो हुयुसि त अल्लाह जे नाले सां गॾु मिठे मोहम्मद जो नालो लिखियल हो जन्नत जे वणनि जे पननि ते बि मुंहिंजे लजपाल मोहम्मद जो नालो लिखियल ॾिठुमि हूरुनि जन्नत जे हूरुनि जे पेशानियुनि ते मूं अल्लाह जे नाले सां गॾु मोहम्मद करीम जो नालो लिखियल ॾिठो पर जन्नत जे हूरुनि जे अखियुनि जे माणकियुनि जे अंदर अल्लाह जे नाले सां गॾु मोहम्मद करीम जो नालो लिखियल ॾिठो आहे न शान अल्लाह ताला पंहिंजे नाले सां गॾु महबूब जो नालो लिखायो आहे इहो नालो बि त को नालो शान इज़त वारो आहे चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह इहो मुंहिंजे महबूब जो पाक नालो आहे जंहिंखे रब पंहिंजे नाले सां गॾु बयान कयो आहे कलमो तो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह हाँ बैसा है पढ़ो तौहीद जो भी रिसालत ला इलाहा
नाहे को मबूद नाहे को इबादत जे लायक मगर हिक अल्लाह ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। पर ॾिसो असां सिंधी में तर्जुमो कयूं था त विच में चवंदा ऐं मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, पर कलमे जे अंदर विच में रब का विथी ऐं जी रखी काने। ला इलाहा इल्लल्लाह हो जिथे लफ्ज अल्लाह जी हे खत्म थी उतो मुहम्मद जो मीम शुरू थी वियो। हाँ सुभान अल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह में भी 12 अखर त मुहम्मदुर रसूलुल्लाह में भी 12 अखर। होडे भी टुबको नाहे त हेडे भी टुबको नाहे। रात जा कलाक भी 12 ॾींहं जा कलाक भी 12। जेको हिकिड़ो भेरो सिद्दक दिल सां इहो कलमो शरीफ तो पढ़े त उन जे 24 कलाकनि जा गुनाह रब बख़्शे थो छॾे। अल्लामा मुत्तकी हिंदी कंजुल उमाल जे अंदर रिवायत आंदी आ त जेको माण्हू हिकिड़ो भेरो इहो कलमो थो पढ़े ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, हिकिड़ो भेरो इहो कलमो थो पढ़े रब ने जा 4000 गुनाह बख़्शे थो छॾे। घणा? 4000 गुनाह। सुभान अल्लाह। वरी अजीब ॻाल्हि इहा आहे त इस्म अल्लाह में 2 अखर 4 ऐं इस्म मुहम्मद में 2 अखर 4। समझो था? जेको इहो हिकिड़ो कलमो हिकिड़ो भेरो पढ़े थो रब ने जा 4000 गुनाह बख़्शे छॾे थो। अल्लाह से तौफीक ॾेव त 200 भेरा 2 तस्मीयूं रोज़ानो इन कलमे जूं पढ़ंदा कयो। समझो था? तव्हांजे दफ़्तर में गुनाह लिखबो ई कोन। हाणे चवंदेसी मां वांदो न आहियां, तोखे बलोचिस्तान हलाइणो आहे, वांदो न आहे। समझो था? नेकी जे कम जे लाइ टाइम नथो मिले ऐं होटल ते वेठो हूंदी, टीवी ते वेठो हूंदी, उते टाइम मिलंदुसि, हक़ बिना कलाक ज़ियान करे छॾी। थोड़ी देर वेही इहो ज़िक्र कर ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो मुबारक कलमो जे कलमे जे पढ़ण वारो अल्लाह जे रहमत जो हक़दार बणजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। वरी ॿियो कलमो आहे कलमो शहादत जो। कहिड़ो याद अथव? अचो तो गॾिजी पढ़ो। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो कलमो शहादत जो आहे। इन जी माना छा आहे? अशहदु मां शाहिदी थो ॾियां हिन ॻाल्हि जी त अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ ई न आहे। ऐं मां शाहिदी थो ॾियां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पानो ऐं अल्लाह जो रसूल आहे। इन खे सरबो आहे कलमो छा सरबो आहे? मुस्नद अहमद बिन हंबल जे अंदर हदीस आहे, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो हिकिड़ो माण्हू ॾोहारी गुनहगार बानो पेश कयो वेंदो
जे वटि गुनाहन जा 99 दफ़्तर हूंदा। घणा दफ़्तर हूंदा? 99 दफ़्तर हूंदा। मशरिक खां वठी मगरिब ताईं हिकिड़ो दफ़्तर एॾो वॾो हूंदो। एड़ा उन जा 99 दफ़्तर हूंदा, सब जो सब गुनाहन मां भरियल हूंदा। रब फरमाईंदुसि त ये कम तो कया आहिनि या मलाइकनि ग़लति लिखियो आहे? ॿुधा चवंदो साईं ॾिसी चवंदो मौला बस मुंहिंजूं ये सभु ग़लतियूं आहिनि, मञा थो मूंखों गुनाह थिया आहिनि, ये मूं ई कया आहिनि। रब फरमाईंदो भला उज़ुर ॾे त छो कयई? चईसीं बसि ॾोहारी आहियां, गुनाह थी विया। रब फरमाईंदुसि त मुंहिंजा बाना तुंहिंजा इहे 99 दफ़्तर गुनाहनि जा, पर हिकिड़ो भेरो तो दिल जे हुजूर सां कलमो शहादत जो पढ़ियो हुयो, वो पुर्ज़े ते लिखियल आहे। मलाइको वञो वो कागज़ जो पुर्ज़ो खणो, हिकिड़े दफ़्तर में हिकिड़े ताराज़ी जे पुड़ में मीज़ान में हिन जा गुनाह रखोसि ऐं ॿिए पुड़ में उहो कलमो शहादत जो रखोसि। खुदा जो कसम मुझे सोने नबी जी हदीस, मदीने वाले साईं जो फरमान, मुस्नद अहमद बिन हंबल हदीस जो किताब। साईं फरमाइनि था जेॾी महिल रब जो हुकुम मिलंदो त पानो हैरत में अची वेंदो, चवंदो केॾा 99 गुनाहनि जा दफ़्तर ई हिकिड़ो पुर्ज़ो कागज़ जो टुकड़ो, छा आहे मुक़ाबिलो थींदो? रब फरमाईंदो मुंहिंजो नालो सभिनी खां वधीक वज़नी आहे, मुंहिंजे नाले सां गॾु मुंहिंजे महबूब मोहम्मद जो नालो आहे। हुकुम थींदो त मीज़ान में ताराज़ी में हिकिड़े पुड़ में गुनाहनि जा 99 दफ़्तर रखोसि, ॿिए पुड़ में इहो कलमो शहादत जो रखोसि। पोइ तोरियो, जेॾी महिल मलाइक तोरींदा त उहो कलमो शहादत जो करो थी वेंदो, गुनाहनि जा पुड़ मथे खजी बीहंदा, नेकियुनि जो पलड़ो भारी थी वेंदो। हुकुम थींदो बाने खे वठी जन्नत में दाख़िल कयो। अब ॻाल्हि सम्झो? हाँ, हिकिड़ो भेरो कलमो पढ़ियई, उहो कलमो उन बाने जे सारे जिंदगी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो। रब करे शल मरंदे टाइम असांखे बि इहो कलमो नसीब थिए, जेॾी महिल साह निकिरे ओॾी महिल कलमो शहादत जो ज़ुबान ते हुजे, पोइ सारी जिंदगी जा गुनाह रब मेटे छॾींदो। कहिड़ो कलमो चओ? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। सुभान अल्लाह। वदा ओ दुरेजी वारा, ओ हिन जाबलू इलाइके वारा, मुंहिंजा पिरी प्यारा, तोखे मां अर्ज़ थो कयूं वञा त रोज़ानो घटि में घटि 11 भेरा सुबुह जो 11 भेरा शाम जो इहो कलमो शहादत जो पढ़ंदो कर। घणा भेरा पढ़ंदे? 11 भेरा सुबुह जो फजर खां पोइ, 11 भेरा रात जो इहो कलमो शरीफ पढ़। अल्लाह ताला जल शानो तुंहिंजे जिंदगी जा गुनाह मेटे माफ़ करे छॾींदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या
सुभान अल्लाह। मुझा दोस्तों इहो पाक कलमो आ जंहिंमें रब जे नाले सां गॾु मिठे मुहम्मद जो नालो आहे। बांगे जी बांग में अल्लाह जे नाले सां गॾु मुझे मिठे मुहम्मद जो नालो आ। खतीब जे खुतबे में, निमाज़ी जे निमाज में आहे महबूब जो नालो। जेमल तहियात पढ़ंदो आ कलमो शहादत जो या कोन? अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु। छा चवंदो आहे? तो ते सलाम हुजे ए ग़ैब जे ख़बरुनि ॿुधाइण वारा, व रहमतुल्लाहि व बरकातुहु, अल्लाह जी रहमत भी तो ते हुजे, अल्लाह जी बरकत भी तो ते हुजे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूल। आहे न निमाज में, बांग में, निमाज में, कलमे में, कुरान में रब जे नाले सां गॾु मुझे दिलबर मुहम्मद करीम जो नालो आहे ही आहे। हाँ, पो इन नाले मुबारक जो अदब कजे, इन नाले जी इज्जत कजे। जंहिंजो नालो मुहम्मद हुजे न तो अधूरो नालो न वठो। जंहिंजो नालो मुहम्मद हुजे अधूरो नालो न वठो। हदीस पाक में अचे थो, अहकाम शरीयत जे अंदर मौलाना अहमद रज़ा खां बरेलवी रहमतुल्लाह अलैह लिखियो आ, ये रिवायतूं आंदियूं थई त जंहिंजो नालो मुहम्मद हुजे, हबीबन फरमायो उन जे मुंह ते लपाट न हणंदा कयो। जंहिंजो नालो मुहम्मद हुजे तव्हां जे मजलिस में अचे तो उनखे सोढ़ न कयो, उनखे जाइ कुशादी करे ॾियो। तव्हां जे बचड़े जो नालो मुहम्मद आ, जेकॾहिं का शइ विरहायो था, ॿारड़नि में तक़सीम था कयो त पहिरीं पहिरीं उन खे ॾियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे। इन नाले जी बि इज़त कयो। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो इहो नालो मुंहिंजे रब खे ॾाढो प्यारो आ। चो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। कुरान जी आयत जेका मूं पढ़ी उन में रब तो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। छा रसूल ॻाल्हायो? रसूल कल भी हुयो, अज भी आहे, क़यामत ताईं इहो आहे जो लफ्ज़ हूंदो। हाँ, वहाबी बदमज़हब चवनि था त नबी वफ़ात करे वियो, दुनिया तां लॾे वियो। असां चऊं था त असांजो सुहिणो हबीब अॼु बि हयातुन नबी आ। मुंहिंजो दिलबर मोहम्मद करीम अॼु बि ज़िंदा हयात आ। अॼु बि मुंहिंजे दिलबर मोहम्मद जी रिसालत बरक़रार आ। तॾहिं त रब फरमायो त मोहम्मद अल्लाह जो रसूल आहे। रसूल छा के सरबो आ? रसूल लफ्ज़ जी माना है पैगाम आणींदड़, कासिद, पैगाम पुॼाईंदड़। जीअं त मदीने वारो साईं अल्लाह जा पैगाम असां उम्मत ॾे खणी आयो त अल्लाह जो रसूल बणजी आयो। छा बणजी आयो?
मुहम्मदुर रसूलुल्लाह माना छा थी त मुहम्मद उहो आ जेको अल्लाह जा पैगाम तव्हां ॾे खणी आयो आ। छा खणी आयो आ? अल्लाह जा पैगाम। अल्लाह जे पैगामन जो सरचश्मो आहे कुरान ऐं अल्लाह जे हुक्मन जो मजमूओ आ दिलबर मोहम्मद करीम जी ज़बान मां निकतल हदीसूं। मुंहिंजो सोनो हबीब तव्हां ॾे अल्लाह जा पैगाम खणी आयो आ। ॿार ॼमे त छा कजे, वॾड़ो थिए त उन जा हक़ कहिड़ा आहिनि, बच्चे जी परवरिश कीअं कजे, पालना कीअं कजे, नालो कीअं रखिजे, तरबियत कीअं कजे, पुट वॾो थिए तोहर कीअं कजे, शादी कीअं कजे, गमी कीअं कजे, जेकॾहिं घर जो भाती फौत थी वञे त दफनाइजे कीअं, कफनाइजे कीअं, जनाज़ो कीअं पढ़जे, पूरी जिंदगी जी तालीम मुंहिंजो दिलबर नबी खणी आयो। पो जेके उन नबीअ जे आंदल पैगाम खे मञनि, उन ते ईमान आणनि, उन्हनि खे सरबो मुस्लमान। छा सरबो? छा सरबो? जेको उन नबी जे रिसालत ते खे मञे, उन खे सरबो मोमिन। उन खे छा सरबो? जेको दिल सां, ज़बान सां, दिल सां मञे, ज़बान सां इकरार करे, चवे त मां मञा थो त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। जेके पैगाम खणी आयो इहे हक़ आहिनि, सच आहिनि, बरहक आहिनि। उन्हनि खे मञे ऐं उन ते अमल करे। छा? मञे ऐं उन्हनि पैगामनि जे मथां छा करे? अमल करे। मिसाल, हुजूर अल्लाह जा रसूल आहिनि न, पैगाम कहिड़ो खणी आया? अकीमुस सलात, नमाज कायम कयो। इहो पैगाम कंहिंजो आहे? अल्लाह जो ॻाल्हायो। कंहिंजो आहे? खणी केरु आयो? अल्लाह जो रसूल मुहम्मद करीम। हाणे जेके मञण वारा आहिनि, मोमिन आहिनि, जॾहिं उन्हनि ते पैगाम पहुचंदो त रसूलुल्लाह फरमायो आहे निमाज़ पढ़ो, यकदम शुरू थी वेंदा, निमाज़ पढ़ंदा। जे पैगाम मञूं, अमल कयूं, माना इहे हिन मोमिन, इहे हिन मुस्लमान। ॻाल्हि सम्झो? जेके चवण सां नथा मञूं, इहे हिन काफ़र। इन्हनि खे छा सरबो? चवण सां रिसालत नथा मञूं, नबी जो हुकुम नथा मञूं, नबी जो पैगाम नथा मञूं, इन्हनि खे छा सरबो? काफ़र। हिकिड़ा वरी टी जिन्स जे विच में जेकी चवंदा था हा मञूं था, हा सच्चा, कंदा कोन, मञंदा सही पर कंदा न, इहे वरी मुनाफिक। इहे वरी केरु? मुनाफिक। ज़बान सां मञनि, अंदर में न मञनि, ज़बान सां मञनि, अमल न कनि, इहे आहिनि। मुनाफिकनि जो बि छोटकारो नाहे, काफ़रनि जो बि छोटकारो नाहे। छोटकारो आहे त सिर्फ़ मोमिननि जो छोटकारो आहे। जेके नबी जो हुकुम मञंदा आहिनि, उन जे मथां अमल बि कंदा आहिनि। उहा ॻाल्हि सम्झो था? हा, मदीने वारे साईं जो फरमान आहे त निमाज़ पढ़ो ओ अदा। अॼु जेकॾहिं इहा आयत तुंहिंजे कननि ताईं पहुती त क़ुरान हीअं फरमायो आहे, रसूलुल्लाह हीअं फरमायो आहे, जे तूं सचो मोमिन आहीं त अॼु खां वठी निमाज़ पढ़णु शुरू थी वेंदे। छो त रब तो फरमाए अकीमुस सलात, निमाज़ कायम कयो, व आतुज़ ज़कात, जे मालदार आयो त पंहिंजे मालनि जी ज़कात कढो। हाणे जे मोमिन हूंदो त ज़कात कढंदो। वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैत मन इस्तता इलैहि सबीला,
जंहिंखे रस्ते जी तौफ़ीक़ आ, माली तौफ़ीक़ आ, उन ते फर्ज़ आ त अल्लाह जे घर बैतुल्लाह जो हज अदा करे। हाणे जे हुकुम मिलियो जे मोमिन आ, सचो ईमान वारो आ, त उहो हुकुम ॿुधी यकदम हज जे लाइ तयार थी वेंदो। माना इन नबी जे रिसालत खे मञो, इन नबी ते ईमान आंदो, नबी सुणे जे फरमान खे इन माण्हू मञो। चो सल्लल्लाहु अलैहि या महबूब जेका रिसालत आंदी, जेके पैगाम आंदा, उहे ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। घणनि क़िस्मनि जा? ॻाल्हायो बाबा, थकिजी त कोन पिया आहियो न? ॾिसो भला जेके थकिजी पिया आहियो से हथ मथे खणो, मां ॾिसां। कोन थकायो? हा, ॻाल्हि सम्झो था न? जेॾी महिल ॻाल्हि सम्झ में अचे त चओ सुभान अल्लाह। त मां बि, मूंखे बि तसली थिए त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो बि था, सम्झो बि था। उन छोकिरी जी शादी पई थिए, सो पीउ पियो सम्झाए त पुट शादी थी थिए, घर में हीअं हलजांइ, ससु सां नूंहं सां हीअं कजांइ, हीअं सम्झाणी पई ॾिएसि। पीउ पियो उन छोकिरी खे सम्झाए, छोकिरी गाॾिड़ो हेठि कयूं, चुप कयूं वेठी हुजे। जेॾी महिल नसीहत करे दंग कई, चई बचा मुंहिंजी नसीहत सम्झई? चई बाबा हे जेको बिरु आहे न, हिन में 100 माकोड़ियूं घिड़ी वियूं आहिनि अंदरि। हुन मिसकीन वेठे माकोड़ियूं घड़ियूं, पीउ पियो मगज़ हाणे हुनखे सम्झाए पियो नसीहत, हुअ वेठी भई माकोड़ियूं घणे। पोइ ॾियो ख़बर तव्हां ॻाल्हि ॿुधंदो या माकोड़ियूं ॻणींदव? चो सल्लल्लाहु अलैहि या नवाही, माना कंहिं शइ खां रोकण त हीअं न कजो, इनखे सरबो आहे नही। कंहिं शइ खां रोकण इनखे छा सरबो आहे? नही। ऐं कंहिं शइ जे करण जो हुकुम ॾियण, इनखे सरबो आहे अमुर। अमुर जो जमा अवामिर, नही जो जमा नवाही। अल्लाह ताला जन शयुनि जो हुकुम ॾिनो, महबूब पैगाम खणी आया, रिसालत खणी आया। निमाज़ पढ़ो, इहो हुकुम आहे। रोज़ो रखो, इहो हुकुम आहे। हज कयो, हुकुम आहे। ख़ैरात ॾियो, हुकुम आहे। ज़कात ॾियो, हुकुम आहे। इहे आहिनि अहकाम, इहे आहिनि अवामिर। ज़िना न कयो, इहा नही आहे। चोरी न कयो, इहा नही आहे। शराब न पियो, मनवा। धाड़ो न हणो, फुर न कयो, परावा हक़ न खाओ, अबे अमा जी बेफरमानी न कयो, चोरी न कयो, शराब न पियो, नशो न वापरायो। जन शयुनि खां सोने रसूल मनव कई, उन मनव थियल कमनि खां रुकजी वञणो आहे। जन ॻाल्हियुनि जो अमुर कयई, उन्हनि ॻाल्हियुनि खे मञणो आहे। जेकॾहिं अवामिर खे मञे, नवाही खां रुकजी वञे, त इन खे सरबो मोमिन। हाणे इन मोमिन सां अल्लाह जो वाइदो आहे त इन जे लाइ रब जन्नत ठाहे छॾी आहे। अहिड़ियूं नेमतूं ठाहियूं आहिनि जो न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं, न कननि ॿुधियूं, न तव्हांजे दिलि में कॾहिं अहिड़ो ख़्यालु आयो हूंदो। अहिड़ियूं नेमतूं रब मोमिननि जे लाइ ठाहे छॾियूं आहिनि। पर जेको न अवामिर खे मञे, न नवाही खां रुकजे, चङा कम न करे, बुरनि कमनि खां रुकजी न वञे, पर गुनाहनि में, बुरायुनि में हुजे, उन्हनि जे लाइ रब जहन्नम जी बाहि ठाही आहे। उहा दोज़ख जी बाहि, जेका मुंहिंजा दोस्तो थोरड़े में थोरड़ो, नंढड़े में नंढड़ो अज़ाब जहन्नम जो, जेकॾहिं कंहिंखे दोज़ख जी जुती पाराईंदा त मेजालो ईअं बड़कंदो जीअं कुने में चांवर टिचकंदा आहिनि। हाँ, रसूल जो फरमान सचो आहे। हाँ, साईं फरमाइनि था त रुगे कंहिंखे दोज़ख जी जुती पाराईंदा त उनजो मेजालो टिचकंदो पियो, बड़कंदो पियो।
हाँ पर केड़ा न उहे बदबख्त हुंदा जन के उन्हें दोज़ख जी बाह में फिटो कयो वेंदो। केर हुंदा जेकी अल्लाह जा अमर टोड़े वेहन था। पर बुधो नमाज नथो पढ़े उनके 640 साल बाह में साड़बो। हिकड़ी नमाज छड़े घणो 640 साल। इन तरह सा को जिना करे उनके 70 गज जमीन में अंदर बाह में दबजी वेंदो। वरी मलाइक बाह जा जंजीर विझी छिके कढंदस वरी अंदर जमीन में दबजी वेंदो। इए उनके अजाब थींदो। पर आखिरकार जे कलमो पढ़ियो आ 100 साल 200 साल 500 साल 1000 साल 10,000 साल मोचड़ा खाई खाई सड़ी सड़ी नेठ निकरंदो। जे कलमो पढ़ियो आ नेठ निकरंदो नेठ जन्नत ॾे वेंदो। पर सूर जी तदा हिकड़ी घड़ी भी दुखी आ न। सूर जी हिकड़ी घड़ी भी दुखी आ। हाँ जहन्नम जो अजाब भोगे आखिर छुटंदो जे कलमो पढ़ियो आ। पर जे अल्लाह सा शिरक कयो जेको मुशरिक आ इहो हमेशा हमेशा जहन्नम जी बाह में सड़ंदो कॾहिं भी बाहर निक जहन्नम जी में उन्हें जहन्नम जी बाह में उछलाईंदस ऐं ओड़ो औज़ार लोह जो हथ में ॾींदस। हमेशा हमेशा पाण खे वो औज़ार हणंदो रहंदो हणंदो रहंदो हणंदो रहंदो। ऐं हदीस जा लफ्ज़ आहिनि हदीस पाक जा लफ्ज़ आहिनि। मुझे सुहिणे नबी जो फरमान आ त खुदकुशी करण वारो पंहिंजो पाण खे पाण मारण वारो हमेशा 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 जहन्नम जी बाह में सड़ंदो रहंदो। 3 भेरा महबूबन फरमाए चोर छुटी वेंदो ज़ानी छुटी वेंदो शराबी छुटी वेंदो पीउ मां जो बेफरमान छुटी वेंदो सज़ा भोगे भोगे अज़ाब काटे नेठ छुटी वेंदो। पर जे खुदकुशी कई सो हमेशा हमेशा सड़ंदो रहंदो कॾहिं उन बाह खां ॿाहिरि निकिरंदो ई न। पर अज़ाब बिटो हूंदुसि कहिड़ो हिकिड़ो उहो औज़ार पियो पाण खे हणंदो ॿियो बाह में पियो सड़ंदो बिटो अज़ाब। जे ज़हर खाधी ज़हर खाई पाण खे मारियो त क़यामत जे ॾियारे उहो ज़हर हिन खे ॾींदा उहो ज़हर खाईंदो रहंदो उल्टियूं कंदो रहंदो ऐं बाह में सड़ंदो रहंदो बिटो अज़ाब। जे माण्हू पंहिंजो पाण खे मथों केराए हेठि मारियो त क़यामत जे ॾियारे में जहन्नम में मोकिलियो वेंदो पोइ इहो हमेशा पाण खे केराईंदो रहंदो ऐं सड़ंदो रहंदो। हाँ छो तो खुदकुशी करे अदा सूर आहिनि परेशानियूं आहिनि छुटी पवंदी जान छुटंदई कोन। अड़े खुदकुशी जो सोचण वारा दुनिया जे चैन ॾींहंनि जो दुख सही नथो सघी त पोइ जहन्नम जी बाह किथे सही सघंदे जंहिंमें हमेशा हमेशा जहन्नम जी बाह में साड़ियो वेंदो कॾहिं न निकिरी सघंदो ॿाहिरि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जंग जे मैदान में हुया किथे लड़ाई हले पई जिहाद हले पियो। हिकिड़ो माण्हू हुयो जेको वॾी बहादुरी सां विढ़े पियो कई काफ़रनि खे मारियईं वॾी दिलेरी सां काफ़रनि ते टुटी पवे केतिरा काफ़र मारींदो वञे जाॾे वञे सिफ़ूं केराईंदो वञे। सहाबनि मां कंहिं चयो या रसूल अल्लाह हू त ॾिसो जन्नती जवान हू ॾिसो न कीअं थो काफ़रनि सां लड़ाई करे हू त ॾिसो जन्नती जवान कीअं थो पियो काफ़रनि सां जिहाद करे।
हबीबन करीमन फरमायो त इहो माण्हू जहन्नम जी बाह में आ। असां बि चयो मूंखे मुंहिंजा लिंग ॾकी विया त मुजाहिद हुजूर सां गॾिजी आयो आहे जिहाद ते, लड़ाई बीठो थो करे, सिर धड़ जी बाज़ी लॻायूं बीठो आहे, ऐं हुजूर फरमाइनि था जहन्नमी आहे। महबूब जो फरमान त दंग थी वई न ॻाल्हि। हुजूर जे ज़ात जे फरमान खां वधीक ॿी ॻाल्हि ई कान्हे। हुजूर जन फ़ैसिलो ॾेई छॾियो जहन्नमी आहे। उहो असां बि चए थो मां उन जे पुठियों लॻुसि ॾिसां त छा थो करे। चई मां ॾिसां पियो लड़ाई कंदे कंदे हिन खे बि धक लॻा, ज़ख़्मी थी किरियो, हिकिड़ो नेज़ो लॻुसि, रतु वहे पियो, फतके पियो। पोइ उन सूरनि में तड़पे पियो, फतके पियो, जिस्म कटिजी वियुसि, उन में रतु वहेसि पियो। पोइ उन सूर खां बेताब थी, उन दर्द खां बेताब थी छा कयईं जो पंहिंजी तलवार पाण खे हणी मारे छॾी, पंहिंजो पाण खे पाण मारे छॾियईं। मां डोड़ी अचे हबीबन जे कदमनि ते किरियुसि, या रसूल अल्लाह तव्हांजो फरमान सचो आहे। मुंहिंजा महबूब हुन त ख़ुदकुशी करे छॾी। पाण फरमायो मूं न ॿुधायो मां त इहो जहन्नम जी बाहि में आहे। हा ओ अदा ओ अदी ओ मुंहिंजा भाउ ओ मुंहिंजी भेण, ख़ुदकुशी जो ख़्याल ई दिलि मां कढी छॾियो। केतिरा अहिड़ा माण्हू इन मन में मनसूबा ठाहियूं वेठा आहिनि, दिलि में सोचनि था त ख़ुदकुशी कयां, जान छुटे। पीउ खे सहाइण जे लाइ, माउ खे सहाइण जे लाइ थोरी थोरी ॻाल्हि ते ख़ुदकुशी करे था वेहनि। यादि रखो ख़ुदकुशी करण वारो हमेशा 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 जहन्नम जी बाहि में सड़ंदो रहंदो। मर्दा त मुक़ाबिलो कर न, दुनिया सां मोह ॾे न। पाण मारे जो पंहिंजो बुज़दिली थो ॾेखारी, तूं कहिड़ो मर्द चए पिए। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा प्री प्यारा, जेकॾहिं अमर न मञी सघियो, नवाही खां रुकजी न सघियो, यानी गुनाह कंदो रहियो, बुराई कंदो रहियो, बेफरमानी जा कम कंदो रहियो, नबी जे आंदल रिसालत वारे अमलनि ते अमल न कयई, उन कमनि जे मथां अमल पेरा न थियो, त इनखे ॾोही सॾिबो या न सॾिबो, गुनहगार सॾिबो या न सॾिबो। हा भला जेकॾहिं गुनाह थी विया त आख़िरत में उन जी सज़ा है जहन्नम जी बाहि। पर जेकॾहिं हिकिड़े माण्हू खां गुनाह थी विया, हाणे चाहे थो त मां दोज़ख खां बची वञा, गुनाह बि मिटिजी वञनि, माफ़ी बि मिली वञे, ऐं बाहि जहन्नम खां बि बची पवां, जन्नत में बि रवानो थी वञा। जेकॾहिं को माण्हू ईअं चाहे त मां ज़िंदगी गुनाहनि में विञाए वेठो आहियां, हाणे बाहि जहन्नम खां बि बचां ऐं जन्नत बि माणियां, त उन जो रस्तो ॿुधायांव। ॿुधायां जी, बराबर गुनहगार आ, बदकार आ, अॻियों जहन्नम जी बाहि भड़की रही आ। हाणे जे चाहे थो त इन खां बचां, त पोइ छा करे जो मरण खां अॻु में रब जे दर ते तौबा ताइब थिए, रब खां माफ़ी वठे। मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम मूंखे बख़्शे छॾ, मां ॾोही आहियां, गदलो आहियां, गंदो आहियां, गुनहगार आहियां, मूंखे बख़्श कर। सच्ची दिलि सां रोई रब खां माफ़ी वठे, अख में ॻोड़ो आयो, लख गुनाहनि जी माफ़ी मिली।
गुनाहन जी माफ़ी मिलंदी ऐं जन्नत जा दर खुली वेंदा। पर न अमल नेकी जा कयई, न गुनाहन का बचो, न वरी माफ़ी वरतई, न तौबा ताइब थियो। इन हाल में मरी वियो त पोइ इहो जहन्नम जी बाहि जो ॿारण बणिजी वेंदो। हाँ, पोइ तौबा कजे या न कजे, माफ़ी वठिजे या न वठिजे? भला कुझु ॻाल्हायो था, कुझु नथा ॻाल्हायो, सभई चओ त माफ़ी वठिजे या न वठिजे? हाँ, वरी अंदर में पुराणो यार भी वेठो आहे न, पुराणो संगती, समझो था न, जाए जम जो रफ़ीक आहे, उहो अंदर सलाहूं ॾींदो, यार वरी तूं वरी मुलो थींदे, वरी ॾाढ़ी रखंदे, वरी अंदर सलाहूं ॾींदो। हे बाबा हे कलो का मुला पैदा थिया आहिनि, वरी अलाए कहिड़ियूं ख़बरूं था चवनि, ढोल बि न वॼायो, ॻाइण वॼाइण बि न कयो, असांजा अब्बा ॾाॾा सभु ढोल वॼाए विया, हे वरी झलनि था ढोल न वॼाए, चवनि था कोन था चवनि? हाँ, अब्बन ॾाॾनि ते ईमान आंदो अथई या मदीने वारे मीर ते ईमान आंदो अथई? हाणे तूं पंहिंजे लछणनि खे ॾिस छा थो कंदो वती, ॼाणी वाणी गुनाह करी, हाणे तुंहिंजा पोयां वरी चवंदा असांजो अब्बो जो ईअं कंदो त असां बि ईअं कयूं न। पोइ छा चवंदे, सही थो करे या ग़लति थो सोचे? छा चवंदो? ग़लति थो सोचे न। जेकॾहिं अब्बो ॾाॾो उन खे वीचारे खे ख़बर न हुई, उन जे लाइ दुआ घुर त अलाह उन जी मग़फ़रत करे। तोखे रब सुध समाज ॾिनी आहे, तूं त सिधे रस्ते ते हल न, तूं त चङी वाट ते हल न। क़ुरान खां पुछ त मां शादी कीअं कयां, गमी कीअं कयां?